जी नाज़रीन असीं हींअर बांसदाबाद शहर जे वेझो ॻोठ पक्का चना आहे जिते असां इंडस हाईवे ते मौजूद आहियूं। जेको ही इंडस हाईवे भान ऐं सेवण इंडस हाईवे आहे जेको ही बोर्ड जो पाणी निकाल करण लाइ इंतज़ामिया पारां हिनखे कटनो वियो हुयो। जेको 10 यूसी जो जेको पाणी हुयो उनखे निकाल करण लाइ सिंधु दरिया वारे पासे खां कटनो वियो, पर जेको हिन जो आरजी कट जेको आहे हिकिड़ो बंदि करे ऐं रोड बहाल कयो वियो आहे, जॾहिं ॿिए ट्रैक जो कमु अञा ताईं न शुरू थी सघियो आहे। हीअ तव्हां टीवी स्क्रीन ते ॾिसंदो त जेको रहवासी सख़्तु तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। सिंगल रोड हुजण जे करे हर वक़्तु जेको हादसनि जो पिणु ख़तरो रहे थो, जॾहिं त हीअ सिंगल रोड हुजण जे करे इंतज़ामिया अञा ताईं को तहरीक न वरितो आहे, जॾहिं त रहवासी सख़्तु तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। हीअ भान सेवण ऐं जॾहिं ताईं लाड़काणो ऐं हैदराबाद वारो इंडस हाईवे आहे जेको हिकिड़ो ट्रैक बहाल हुजण जे करे ॿिए ट्रैक जो कमु अञा ताईं शुरू न थी सघियो आहे। जॾहिं त NH ऐं ज़िले इंतज़ामिया में इन तां तकरार जे करे हिन रोड जो कमु शुरू न थियो आहे। जॾहिं त ज़िले इंतज़ामिया जो चवणु आहे त असां कंटक खे बंदि करण लाइ हिननि जी मदद कईसीं NH वारनि जी, जॾहिं त हाणे रोड बहाल करणु NH जो कमु आहे, असांजो कमु न आहे। त हिन इंडस हाईवे जी बहाली लाइ के जोगा क़दम खणी ऐं रहवासियुनि खे तकलीफ़ुनि खां बचाए।